ख़बर शामिल कंदासीं। सिंध हुकूमत वॻोड़ियुनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची में को बि रोड बंदि न थियणु घुरिजे। सैयद मुराद अली शाह चयो त मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुराद अली शाह चयो त कराची सोराब ॻोठ वाक़िए ते अफ़सोस थियो आहे। कंहिंखे बि अमन ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ॿिए पासे इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बाद वाक़िए खे लिसानी रंग न ॾिनो वञे। कुझु माण्हू सिंध में ॾफेड़ पखेड़णु चाहिनि था। सिंध अमन जी धरती आहे, हितां जा माण्हू लिसानियत नथा चाहिनि। कराची में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर शाह, सईद गनी ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त केर बि कानून खां मथां नाहे। सोराब ॻोठ में वॻोड़नि दौरान 48 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। सूबाई वज़ीर चयो त समूरियूं तंज़ीमूं अमन चाहिनि थियूं। कुझु ॾफेड़ी फ़ाइदो वठणु चाहिनि था। सोशल मीडिया ते जाली अकाउंट्स ज़रिए ग़लति ख़बरूं पखेड़ियूं वयूं। शर्जील इनाम मेमण चयो त ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करण ते हू मीडिया खे सलाम पेश करे थो। ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करण ते क़ौम परस्त पार्टियुनि खे बि जस हुजे। हुन चयो त समूरियुनि पार्टियुनि खे अपील आहे त कारकुननि खे इत्तिहाद जो पैगाम ॾियनि। जेको बि कानून हथ में खणंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो सिंध खे लिसानी झेड़ ॾांहुं धिकण जी कोशिश कई वई। जॾहिं त अहिड़ो वाक़ियो थियो त सिंध हुकूमत फौरी हरकत में आई आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त पीपल्स पार्टी हमेशह अमन अमान जी ॻाल्हि कंदी आहे। कुझु माण्हू ज़ाती झेड़े खे लिसानी रंग ॾियण जी कोशिश कई आहे। हुन चयो त ज़ाती झेड़े खे ग़लति रंग ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हू भिटाई जी धरती जा रहवासी आहिनि, देश ते अमन चाहिनि था। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त मुल्क दुश्मन माण्हू सिंध में ॾफेड़ चाहिनि था। अमन ख़राब कंदड़नि सां का बि रिआयत न थींदी। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कुझु माण्हू मौजूदा हालतुनि मां फ़ाइदो वठणु चाहिनि था। कराची सुपर हाईवे ते एहतजाज वारो मामलो सोहराब ॻोठ वारे थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस केस सरकारी मुद्दइयत में दाख़िल कयो वियो आहे। केस में भञ ॾांहुं क़तुल ऐं ॿिया कलम शामिल कया विया आहिनि। FIR में ॼाणायो वियो आहे त पुलिस खां अणसुञातल जवाबदारनि पारां सरकारी 9mm खां अलावा ॿिया हथियार बि खसिया विया आहिनि। पुलिस पारां मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करण लाइ आंसू गैस ऐं शेल जो इस्तेमालु कयो वियो। एहतजाज कंदड़ माण्हुनि जो अंग 2000 खां 2500 ताईं पहुची वियो आहे। हैदराबाद में होटल मालिक हथां बेदर्दी सां क़तल थियल बिलाल काका केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार के पुलिस रिमांड लाइ अदालत में पेश कयो। होटल मालिक जवाबदार शाह सवार पठान के भिटाई नगर पुलिस सख्त पैरे हेठ 4th सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नाज़िया अमीर अली मैसर जी अदालत में पेश कयो। पुलिस अदालत के इस्तदा कई त जवाबदार जो 12 ॾींहनि लाइ रिमांड मंज़ूर कयो वञे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त बैदि जवाबदार के 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिंध में धारी आबादकारी ऐं बिलाल काका जे क़तल वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध असांजी माउ आहे, धारियुनि खे नेकाली ॾेई ॾेह उमाणियो वञे। नवाबशाह में नौजवान बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते ॿुढल मक्सी, रफ़ीक मल्हा, अब्दुल गफ़ार ॾहराज, शाहनवाज़ कीरियो, अब्दुल लतीफ़ राहू, अरशद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज करे अलामती बुख हड़ताल कई वई। सॼी सिंध जियां दरिया ख़ान मरी में बि अफ़गानी पठाननि हथां हैदराबाद में बेदर्दी सां क़तल कयल बिलाल काका जे नाहक क़तल ख़िलाफ़ सवें शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरी नज़र जलबानी, इरफान मक्सी, माजिद मंगियो, आबिद शाह, असद मंगियो, जबार वगण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मोरो में क़ौम परस्त कारकुननि बाईपास बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। फुलजी स्टेशन में STP, जस्कम ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे कारकुननि फाज़िल राव चौक खां रैली कढी। सिराड़ी में जस्कम पारां शहीद बिलाल काका जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाज कयो वियो। जस्कम कारकुननि प्यार अली मशहूरी, ख़ान सिंधी, कामरान जमाली, बाबू सिंधी, आसिफ मक्सी, ज़फ़र देशी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। वार में GSN महाज जे सॾ ते मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी गफ़ार मीरजत, डॉक्टर दरिया ख़ान मीरजत, आमिर तुनियूं, सनाउल्ला चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिकु साज़िश तहत अफ़गानी पठाननि खे सिंध में आबाद करे सिंधियुनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। हुननि चयो त हैदराबाद में सिंधी नौजवान बिलाल काका खे अफ़गानी पठाननि पुलिस जी मौजूदगी में सख़्त तशद्दुद करे बेरहमी सां क़तल कयो। हुननि मुतालबो कयो त बिलाल काका जे क़तल खे कातिलनि खे गिरफ़्तार करे सिंध मां अफ़गानी पठाननि खे निकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो।
खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी काबीना तैयबा गुल स्कैंडल जी जांच लाइ कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त तैयबा गुल स्कैंडल जी जांच कई वेंदी। इस्लामाबाद में काबीना इजलास बैदि ब्रीफिंग ॾींदे मरियम औरंगज़ेब चयो त शफ़ाफ़ जांच ज़रिए सभु कुझु अवाम आॾो रखियो वेंदो। हुन चयो त कमीशन आॾो के बि सियासी मक़सद नाहिनि। नेब चेयरमैन जावेद इक़बाल खे ब्लैकमेल कयो वियो। मरियम औरंगज़ेब चयो त हुन ॾह में जेके बि माण्हू मुलविस हूंदा उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। काबीना सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कई आहे। मरियम औरंगज़ेब चयो त फ़ैसिले जी रोशनी में कमेटी जोड़ी वई आहे। कमेटी अदालती फ़ैसिले जी रोशनी में सिफ़ारिशूं तैयार कंदी। संदसि चवणु हो त अॻूणी हुकूमत IMF सां सख़्त शर्तुनि ते मुआहिदो कयो हो। हुन चयो त काबीना लाॻापियल इदारनि खे बरसातुनि दौरान मुतहरिक रहण जी हिदायत कई। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई कई वई आहे। हुकूमत दिलि ते पथर रखी पेट्रोल अघनि में इज़ाफ़ो कयो हो। हुकूमत सोशल मीडिया ते किरदार कशी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो करे वरितो आहे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी DG FIA नादरा जो वक़्ती चेयरमैन शरीक थिया। सोशल मीडिया ते शहरियुनि जी किरदार कशी ऐं ईसाइण वारे मामले ते गौर कयो वियो। तौहिन जोग मवाद अपलोड करण ऐं उन जे तशहीर बाबति असराइतो कानून जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। घरू मामलनि वारे वज़ीर राणा सनावला चयो आहे त शहरियुनि जी किरदार कशी कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। हुन चयो त सोशल मीडिया ते गैर इख़लाक़ी ऐं तौहीन आमेज़ मवाद जी तशहीर सां मुआशिरे में ॾफेड़ ऐं बिगाड़ जो ख़दशो आहे। अहिड़नि ॾोहनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वफ़ाक़ी काबीना ECC जे फ़ैसिलनि जी तौसीक़ करे छॾी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तारीख़ी करार ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिं में काबीना जे मेंबरनि अदालती फ़ैसिले खे तारीख़ी करार ॾिनो। वफ़ाक़ी काबीना करार ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट जो डिप्टी स्पीकर जी रोलिंग केस जो फ़ैसिलो सारा जोॻो आहे ऐं फ़ैसिले सां आइन जो तहफ़ुज़ यक़ीनी थियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में IMF सां थियल मुआहिदे ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। NDMA बोर्ड ऐं बरसाति वारी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ काबीना इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे त मसइला हल थियण सां अवाम खे रिलीफ मिलंदो। हू अॻूणी हुकूमत जी विछायल बारूदी सुरंगुनि खे नाकारा बणाए रहिया आहिनि। पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान में कर्नल लईक खे अगवा बाद शहीद करण वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे कर्नल लईक जी शहादत बुज़दिलानी कार्रवाई ऐं खुलियल दहशतगर्दी आहे। हुन चयो त पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बुज़दिलानी कार्रवाईनि सां पाक फ़ौज जे आफ़ीसरनि ऐं जवाननि जा हौसला कमज़ोर न थींदा। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त राणा जी कोशिश करे रहियो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे शेख रशीद चयो त आइन जी का बि भञकड़ी न थी आहे। राणा सनावला आइन जी भञकड़ी जी ॻाल्हि करे क़ौम खे गुमराह करणु चाहे थो। शेख रशीद चयो त जंहिं ॾींहुं शहबाज शरीफ़ सच ॻाल्हायो उहो ॾींहुं संदसि सियासत जो आख़िरी ॾींहुं हूंदो। शेख रशीद चयो त राणा सनावला में हिम्मत आहे त आर्टिकल 6 लॻाए ॾेखारे। शेख रशीद चयो त अवाम हुकूमत जी नाअहली जी इंतिहा ॾिसी छॾी आहे। हुकूमत जी नाअहली जी सज़ा अवाम महांगाई जी सूरत में भोगे रहियो आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। कराची जी डिस्ट्रिक्ट साउथ जे DC अब्दुल सत्तार ईसानी घर अंदरि सड़ी ज़ख़्मी थी पियो। अब्दुल सत्तार ईसानी ऐं संदसि दोस्त स्टडी रूम में मौजूदु हुआ त AC जो कंप्रेसर फाटी पियो। कंप्रेसर मां लीक थींदड़ गैस सबबि बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि डिप्टी कमिश्नर साउथ अब्दुल सत्तार ईसानी ऐं संदसि दोस्त सड़ी ज़ख़्मी थी पिया। वाक़े बैदि ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। संदनि हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई पई वञे। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसातुनि जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। जैकबाबाद दौदापुर में तेज़ हवा सां गॾु तूफ़ानी बरसाति शुरू थी वई आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। घोटकी मीरपुर माथेलो ऐं ॿियनि भरपासे वारनि इलाइक़नि में मींहुं वसण खां पोइ बिजली जो
बिजली जी फरहमी मुअत्तल रही है। मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो पानी तला जी सूरत में बीजी वियो, जंहिं सबब शहरियुनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। गढ़ी खैरो में मुसलसल 16 कलाकनि खां बरसात जारी रहण सबब बिजली जी फरहमी मुअत्तल थी वई। केतिरनि ई इलाइक़नि मां बरसात जो पानी निकाल न थी सघियो। जोही काछे ऐं खीरथर जी जाबलू पट्टी में बरसात बैदि मुख़्तलिफ़ नयूं वई आहियूं। बरसात बैदि नई गाज 10 फुट वई आहे, जंहिं सबब केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी रस्तो कटिजी वियो आहे। नई गाज में 10 फुट पाणी अचण सबब यूनियन काउंसिल डेग बाला जे केतिरनि ई ॻोठनि जो जोही ऐं दादू सां ज़मीनी लंघ कटिजी वियो। नऊं वही अचण बैदि ॻोठाणनि खे वधीक ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। खबर शामिल कंदासीं नवाबशाह खां। नवाबशाह वेझो भेणी वे मुबैना तौर गोलियूं हणी 2 सालनि खे क़तल करे छॾियो। गोलीमार वारे इलाइक़े में जवाबदार मोहम्मद अली अवान गोलियूं हणी नासिर ऐं बाकिर खे क़तल करे छॾियो। ज़रियनि मूजिब झेड़ो घरेलू रिश्तेदारी सबब पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिटे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक मामले जी जांच जारी आहे। ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कया विया। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल थी न सघियो हो। नसीराबाद वेझो वॾे सिम शाख मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो। ॻोठ नबी बख़्श कांधड़ो भरिसां वॾे सिम शाख जे पुल में अणॼातल शख़्स जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची सिम शाख मां लाश कढाए ज़रूरी कार्रवाई लाइ रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त हथ आयल लाश जी सुञाणप नाहे थी सघी। वधीक जांच जारी आहे। रानीपुर में अगवा थियल नीगर आदेश कुमार की बादाबी की खुशी में जसकम पारा रैली करी वही। जसकम अगवा डॉक्टर न्याज कालानी पुनल सारियो इमदाद मंगी और बेन की अगवानी में आदेश कुमार की बादाबी की खुशी में खीर बाजार का बाबे दस्तगीर गेट ताईं रैली कढी वही। रैली में शरीक माण्हुनि ते शहरियुनि पारां विक विक ते गुलनि जी वर्खा कई वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर न्याज कालानी चयो त सॼी सिंध समेत मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जन नीगर जी बाज़ाबी लाइ आवाज़ उथारियो। हुन जो सॼी सिंध जो शऊर खे मुबारकूं ॾियूं था। नीगर जी बाज़ाबी सॼी सिंध जी कामयाबी आहे। कश्मीर वेझो 2 ॼणनि खे अणॼातल हथियारबंद जे ज़ोर ते अगवा करे विया। कच्चे वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ॻोठ जे चङे मुड़ुस ऐं संदसि भाणेजे खे अगवा करे फरार थी विया। मोहम्मद यूसुफ मलिक ऐं संदसि भाणेजे हबीबुल्लाह खे धाड़ेल अगवा करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची मुग़विन जी बाज़ाबी लाइ कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। ठुल में कार इल्ज़ाम जे जिरगे जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वियो। कार इल्ज़ाम हेठि आयल नींगरी जे पीउ पारां वीडियो बयान जारी कयो वियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल नींगरी जे पीउ मूजिब धीउ ते कारे जो इल्ज़ाम मड़े 12 लख ॾंड वरितो वियो आहे। नींगरी जे पीउ हाजी वाहिद बुर्डो चयो आहे त सरदार सद्दाम हुसैन बुर्डो पैसनि एवज़ असांजी गैर मौजूदगी में जिरगो कयो आहे। हुन चयो त अहिड़े जिरगे खे क़बूल नथा कयूं। कोई बि नुक़सानु पहुतो त ज़िम्मेवार जिरगो कंदड़ भोतार ऐं पुलिस हूंदी। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त जिरगो कंदड़ भोतारनि मथां केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। शहदादकोट में यूरिया भाण की स्मगलिंग वाली खबर धरती टीवी ते नशर थियण बैदि डिप्टी कमिश्नर नोटिस वठी छॾियो। यूरिया भाण की स्मगलिंग वाली खबर नशर थियण बैदि डीसी जावेद नबी खोसो नोटिस वरितो आहे। डिप्टी कमिश्नर कार्रवाई कंदे भाण सां भरियल 3 ट्रकूं हथ करे वरितियूं। डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त भाण की स्मगलिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कुंभ में मींहुं पवण बैदि बरसाती पानी दरगाह ज़फर वली जे कब्रिस्तान में बीजी वियो, जंहिं सबब क़बरूं मसमार थियण लॻियूं आहिनि। टाउन इंतज़ामिया कब्रिस्तान में पानी निकाल कराए न सघी आहे, जंहिं सबब क़बरुनि जी बेहुरमती थियण लॻी आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त कब्रिस्तान हेठि हुजण करे बरसाती पानी बीहजण मामूल बणिजी वियो आहे, पर इंतज़ामिया उघोर नेण सुतल आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया खे बार बार आगाह करण बावजूद कब्रिस्तान में पानी निकाल न पियो कयो वञे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त फौरन कब्रिस्तान में बरसाती पानी निकाल करे बेचैनी ख़त्म कई वञे।